अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइन। सिंध में बरसात जूं तबाहकारियूं जारी। 1 करोड़ खां वधीक माण्हू दरबदर। हज़ारे अजा ड्रही पट पइजी विया। हैदराबाद, सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़ननि में हर तरफ़ हाव ॾारींदड़ मंज़र। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वाहन, शाख़नि ऐं सिमनालनि खे बि घारा। अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। इंतिज़ामिया पाणी नेकाल करण लाइ के बि जोगा क़दम न खयां। खाध खुराक जे सामान ऐं दवाउनि जी खोट। बरसात मुतासिर बुखनि में पाह थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु जाफ़राबाद जे ॿोॾि मुतासिर इलाइक़े जो दौरो कंदो। वज़ीर आज़म खे बलूचिस्तान जो चीफ सेक्रेटरी ॿोॾि सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे ॿोॾि जी तबाहकारियुनि बाबति ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस तलब करे वरिती। एपीसी में ॿोॾि जी तबाहियुनि बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ऐं सखर बैराज वटि वरी ॿोॾि। कोटड़ी बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। सखर बैराज ते पाणी जे चाढ़ सबबि बंदनि ते पाणी जो ज़ोर। कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण। आपाशी खाते तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां के बि जोगा उपाव न वरिता विया। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 5,62,200 क्यूसेक। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,85,320 ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,34,911 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।